नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल-बक़रा आयत नंबर 222 खां वठी 228 ताईं तर्जुमो। व यसअलूनक ऐं हू पुछनि था तव्हां खां, यानी सहाबा पुछनि था नबी पाक खां, अनिल महीद हेज़ जे बारे में। कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, हुअ अज़न इहा गंदगी आहे, फ़अतज़िलू पस जुदा रहो, निसा औरतुनि खां, फिल महीद हेज़ जे दौरान, माहवारी जे दौरान, वला तक़रबूहुन्ना ऐं न तव्हां वेझो वञो हुननि खे, यानी न सोबत करियो उन्हनि सां, हता इस्ताईं जो यतहुरन हू पाक थी वञनि, फ़इदा पोइ जॾहिं ततहरना हू पाक थी वञनि, फ़अतू अचो हुननि वटि, मिन हैथू जितां खां, अमरकुमुल्लाह हुकुम कयो आहे अल्लाह तव्हांखे, इन्नल्लाह बेशक अल्लाह, युहिब्बु पसंदि करे थो, तवाबीन तौबा करण वारनि खे, वयुहिब्बुल मुतताहिरीन ऐं हू पसंदि करे थो, मोहबत रखे थो पाक साफ़ रहण वारनि सां। निसाउकुम औरतूं तव्हांजूं, हर्सुल लकुम बनियूं आहिनि तव्हांजे लाइ, पोखूं आहिनि तव्हांजे लाइ, यानी खेती वांगुरु मिसाल ॾिनी वई आहे। फ़अतू पोइ अचो, हर्सकुम पंहिंजी खेतियुनि में, पंहिंजी बनियुनि में, अन्ना शिअतुम जॾहिं तव्हां चाहियो, या जितां तव्हां चाहियो, पर उहो ई जेको अल्लाह हुकुम चयो आहे उन ई तरीक़े सां। वक़द्दिमू ऐं अॻियां मोकिलियो, ली अनफुसिकुम पंहिंजी जानियुनि जे लाइ, यानी नेक ऐं माल बि कंदा रहो हिन सां गॾु गॾु अॻियां भलाई जे कम जेके तव्हांजे लाइ अॻियां आख़िरत में तोशो हुजनि। वत्तक़ुल्लाह ऐं ढिॼो अल्लाह खां, वाअलमू ऐं इहा ॻाल्हि ख़ूब ॼाणे वठो, अन्नकुम बेशक तव्हीं, मुलाक़ूहू मुलाक़ात करण वारा आहियो हुन सां कंहिंसां, यानी अल्लाह सुब्हानहू तआला सां। वबशिरिल मुमिनीन ऐं ख़ुशख़बरी आहे मोमिननि जे लाइ। वला ऐं न तजअलू तव्हां ठाहियो, या तव्हां खणो ठाहियो, अल्लाह खे, यानी अल्लाह जे नाले खे न इस्तेमालु करियो, या न तव्हां ठाहियो अल्लाह जे नाले खे, उर्दतन ली ऐमानिकुम हिकु क़िस्म जी ढाल या निशानो पंहिंजी क़स्मनि जे लाइ, यानी अल्लाह जो नालो अहिड़ी क़स्मुनि में इस्तेमालु न कयो। ऐमानकुम हिन क़स्मूं, उर्दतन ढाल या निशानो, अल्लाह जो नालो न तव्हां ठाहियो अल्लाह खे ढाल, अल्लाह जे नाले खे ढाल पंहिंजी क़स्मुनि जे लाइ। अन तबरू के तव्हां न कंदा नेकी जा कम, वततक़ू न तव्हां तक़वा इख़्तियार कंदा, वतुस्लिहू न तुस्लिहू बैन नास ऐं तव्हां इस्लाह कंदा माण्हुनि जे विच में, यानी अहिड़ा कम जेके नेकी जा न आहिनि, नेकी खां रुकण वारनि कमनि में अल्लाह जे नाले खे पंहिंजी क़स्मुनि वास्ते ढाल न कयो। वल्लाहु ऐं अल्लाह समीउन अलीम ख़ूब ॿुधण वारो, ख़ूब ॼाणण वारो आहे। ला युआखिज़ुकुमुल्लाहु न पकड़ कंदो तव्हांजी अल्लाह, बिल्लग़्वी फ़ी ऐमानिकुम लग़ क़िस्म जी क़स्मुनि ते, तव्हांजी लग़ क़िस्म जूं क़स्मूं, यानी जेके फ़ुज़ूल क़िस्म जूं, जेके ॻाल्हि ॻाल्हि ते कुझु माण्हू हूंदा आहिनि कसम पिया कंदा आहिनि, त अहिड़ी क़स्मुनि ते अल्लाह ताला पकड़ न कंदो। वलाकिन युआखिज़ुकुम पर हू पकड़ींदो तव्हांखे, सज़ा ॾींदो तव्हांखे, बिमा कसबत क़ुलूबुकुम जंहिंजो कसद कयो तव्हांजे दिलि, यानी नियत तव्हांजी पकी कई, यानी सची क़स्मुनि ते, उहे क़स्मूं जेके वाक़ई तव्हां दिलि सां कसम खाधी उन ते पकड़ आहे। वल्लाहु ऐं अल्लाह ग़फ़ूरुन तमामु बख़्शण वारो, हलीमुन निहायत बुर्दबार आहे। लिल्लज़ीन उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके युलून कसम खाधी, उन्हनि इला कयो इन ॻाल्हि जो त हू मिन निसाइम पंहिंजी औरतुनि सां, इला चवंदा आहिनि अहिड़ो यानी औरतुनि सां तालुक़ न रखंदा, यानी उहे माण्हू जिन इहा कसम खाधी त हू तालुक़ न रखंदा, सोबत न कंदा, मिन निसाइम पंहिंजी औरतुनि सां, तरबुसू बसि इंतज़ारु कनि उहे, अर्बअत अशहुर 4 महीननि ताईं, फ़इन पोइ अगरि फ़ाऊ
उहे रुजू कनि या लोटी अचनि यानी वापसि मुड़नि रुजू करे वठनि इन दौरान हिन 4 महीननि जे दौरान फ़इन अल्लाह त बेशक अल्लाह गफ़ूरुर रहीम तमामु बख़्शण वारो निहायत रहम करण वारो आहे। व इन ऐं अगरि अज़मुत तलाक़ इन हू चाहिनि इरादो करे वठनि तलाक़ ॾियण जो यानी रुजू न कनि ऐं 4 महीना गुज़री वञनि हाणे इरादो करे वठनि तलाक़ ॾियण जो फ़इन अल्लाह त बेशक अल्लाह समीउन अलीम ख़ूब ॿुधण वारो ख़ूब ॼाणण वारो आहे। वल मुतल्लक़ातु ऐं तलाक़ याफ़्ता औरतूं जिन जी तलाक़ थी वई यतरबसना उहे पाण खे रोके रखनि या इंतज़ार कनि बिअनफुसिहिन्ना पंहिंजो पाण खे सलासत क़ुरू 3 माहवारी अचण ताईं यानी तलाक़ थी वई आहे उन खां पोइ हुननि खे पंहिंजो पाण खे यानी फ़ौरन कंहिंसां बि निकाह नाहे करिणो 3 महीननि ताईं पंहिंजो पाण खे रोके रखिणो आहे। वला ऐं न यहिल्लु लहुन्ना हलाल आहे हुननि जे लाइ अन के यक्तुमना त हू लिकाइनि मा ख़लक़ल्लाहु जेको पैदा कयो अल्लाह फ़ी अरहामिहिन्ना उन्हनि जी रहमुनि में इन कुन्ना अगरि आहिनि उहे औरतूं युमिन बिल्लाहि वल यौमिल आख़िर ईमान रखंदियूं अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते व बुऊलतुहुन्ना ऐं मर्द हुननि जा यानी जेके हुननि जा मुड़ुस जिन हुननि खे तलाक़ ॾिनी आहे उहे जेके हुननि जा घर वारा आहिनि हक़ु वधीक हक़दार आहिनि बिरद्दिहिन्ना त हू रुजू कनि या लोटाइनि हिननि ज़ालुनि खे वापसि पंहिंजी ज़ौजियत में रखण जा रुजू करण जा फ़ी ज़ालिक इन मामले में इन अगरि अरादू उहे इरादो कनि इस्लाह करण जो अगरि हुननि जो इरादो इस्लाह जो हुजे त 2 तलाकुनि खां पोइ मर्द चाहे त वापसि पंहिंजी ज़ाल खे पंहिंजी ज़ौजियत में वठी सघे थो रुजू करे सघे थो। वलहुन्ना ऐं हुननि औरतुनि जे लाइ बि मिथलुल्लज़ी मानिंद ओढ़ाई जहिड़ा यानी मर्द जा औरत ते हक़ आहिनि त औरतुनि जा बि मानिंद ओढ़ाई हक़ आहिनि अलैहिन्ना हुननि मर्दनि ते बिलमारूफ़ दस्तूर जे मुताबिक़ भले तरीक़े सां वली रिजाली ऐं मर्दनि खे अलैहिन्ना इन्हनि औरतुनि जे मथां दर्जतुन हिकिड़ो दर्जो वधीक आहे अल्लाह ताला फ़ज़ीलत ॾिनी आहे मर्दनि खे औरतुनि जे मथां वल्लाहु ऐं अल्लाह अज़ीज़ुन हकीम निहायत ज़बरदस्त निहायत हिकमत वारो आहे तमामु ग़ालिब ज़बरदस्त निहायत हिकमत वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।